नबी करीम जी ज़ात बाबरकात के जमल जादूगर चयो त अल्लाह पाक फरमा मुंहिंजा भी तूं चुप कर मां तो जवाब ॾियांसि। अल्लाह तबारक व तआला जे ज़ात बाबरकात कुरान पाक में उनजा निशान ॿुधाया। उन्हीं माण्हूअ जा जेको हबीब करीम जी ज़ात बाबरकात के जादूगर पियो चवे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए चुगलखोरा बदमाशा वायदे खिलाफा बुछड़ो आ मालदार भली हुजे पर माल उनखे फ़ाइदो कोन ॾींदो। अल्लाह ताला जी ज़ात उन जूं 9 निशानियूं ॿुधाए आख़िर में फरमाए थो उतुल्लिम बाद ज़ालिका ज़नीम। ओ मोहम्मद मिठा ये 9 त ऐब इन्ही में आहिनि पर 9 ऐब इहो अथसि त जो हिलाल जो नथी। इहो थकिजी पिया हो ॾाढे त चओ इहो हिलाल जो नाहे जेको तुंहिंजा ऐब थो कढे तोखे घटि वधि थो ॻाल्हाए तोखे ईज़ाए थो। ऐं मुंहिंजा दोस्त वलीद बिन मुगीरा उनजो नालो आहे। पंहिंजे ज़ाल वटि तलवार खणी वञी बीठो आहे। ज़ाल खे चई ॻाल्हि ॿुध माउ खे चई ॻाल्हि ॿुध माउ वटि वियो तलवार खणी अम्मा जी अॼु मोहम्मद करीम मुंहिंजा ऐब ॿुधाया आहिनि 9 ॻाल्हियूं सचूं आहिनि पर 10 जेका ॻाल्हि ॿुधाई अथई उन में मूंखे पक नथी पवे तोखां पक करण आयो आहियां। चयो अथई त चुगलखोर आहे उहो बि आहियां चवे थो वाइदे ख़िलाफ़ आहे उहो बि आहियां चवे थो बदमाश आहे उहो बि आहियां चवे थो सरकश आहे उहो बि आहियां चवे थो मालदार आहे पर माल उनखे फ़ाइदो कोन ॾींदो। इहे बि ॻाल्हियूं आहिनि। इहे सभई ॻाल्हियूं जेके चयूं अथई से सचूं आहिनि पर हिकिड़ी ॻाल्हि चई अथई उतुल्लिम बाद ज़ालिका ज़नीम। इहो हराम जो ॿिज आहे जे सिंधी में चइबो आहे फुड़ो फुड़ो थी भिड़ा गॾु थियो आहे। ओ मुंहिंजी अम्मा हाणे ॻाल्हि ॿुधाए त मोहम्मद करीम जी इहा ॻाल्हि सची आहे या कूड़ी आहे। माउ थी चए ॾोह बश्क तलवार फिटी कर वाइदो कर त सची ॻाल्हि ॿुधायां। चई बस तलवार उछलायां थो वाइदो कयां थो लात मनात जो कसम खणां थो कोन विणंदो सां ॻाल्हि सची कर। हे सची ॻाल्हि आहे त तुंहिंजो पीउ मालदार हो ॾाढो पैसनि जो धणी हो पर हुयो खदड़ो। छा हो खदड़ो हो। पोइ मूंखे दिलि में ख़्यालु थियो त इहो माल कंहिंखे मिलंदो हिन जो त हाल ई कोन्हे खदड़ो आहे काॾो औलाद थींदी हिन बनीअ जो हिन बाग जो हिन ढगन जो हिन बकरनि जो वारस कहिड़ो थींदो। पोइ दिलि में सोचुमि त का पंहिंजी मुड़सी कयां। पोइ हिकिड़ो असांजो नौकर बकरार हो बकरियूं चारींदो हो उन बकरार खां कारो मोकिरायमि तूं इन मां ॼाओ आहे मोहम्मद मीर सचो आहे। चओ सुभान अल्लाह। इन्ही आयत जे तफ़सीर में मशाइख़ उज़ाम मुफ़स्सिरीन किराम उलमाए उम्मत जा वली कामिल अकमल जंहिंजे मथां इल्म तफ़सीर जो दारो मदार आहे उन सभिनी लिखियो आहे त रसूलुल्लाह जे गुस्ताखी करण वारे जी इहा बि पक्की निशानी अथव त पीउ जो पुटु न हूंदो। पोइ खणी लज जे करे ॻोड़े पाड़े वारा हिक ॿिए जी पढ़ न खणो पर ख़बर तव्हांखे बि हूंदी त कंहिंजो फ़र्क़ु वञी ॻोल्हियो पिया दबन खे गुस्ताखन खे नबी जे गुस्ताखन खे। अल्लाह ताला फरमाईंदो आहे अल्लज़ीन युज़ून अल्लाह व रसूलहू लानहुमुल्लाहु फिद दुनिया वल आखिरति व अअद्द लहुम अज़ाबम मुहीना। जेके अल्लाह के अल्लाह जे रसूल के ईज़ा वठा ॾियनि पिया अल्लाह ताला फरमाए थो लानहुमुल्लाहु फिद दुनिया वल आखिरत उन्हनि ते अल्लाह जे ज़ात अल्लाह जे रसूल जी आखिरत में दुनिया में लानत आहे। अअद्द लहुम अज़ाबम मुहीना उन्हनि जे लाइ ख़्वारीअ वारो अज़ाब रब करीम तयारु करे छॾियो आहे। अदा मां चवां त ही पुटु तुंहिंजो नाहे मूंखे को चवे त मौली साहब ही पुटु तुंहिंजो नाहे ऐं मुंहिंजा मिठड़ा भाउ अज़ीज़ मूंखे ॾुख थींदो त मुंहिंजी औलाद खे मुंहिंजे लाइ थो चवे तुंहिंजो पुटु नाहे। अदा जेको आले रसूल जे लाइ चवे त रसूल जी औलाद नाहे सच ॿुधाए त मुंहिंजे महबूब खे ईज़ाए थो या न। हथ मथे खणी चओ हथ मथे खणी चओ। मां तोखे चवां त तुंहिंजो पुटु नाहे त बंदूक हणी कढे जेकर वस पुॼई त लठ हणी कजे। अरे मुंहिंजे पुट खे थो चवी मुंहिंजो नाहे इन खां बि वधीक गार कहिड़ी आहे। अबा थींदी गार जो कंहिंजे पुट खे चइजे तूं पीउ जो नाही
हसनैन करीमैन खे जेको चवे त आले रसूल न आहिनि ख़ुदा जो कसम आहे अहिड़ी ॿी का गार आहे कान का। ऐं जेको रसूलुल्लाह खे गार जे सो हिलाली हूंदो या हरामी हूंदो। चइसि हसन हुसैन अहल बैत न आहिनि को साबित करे त लख रुपयो ॾियांसि। ये तुझे लख जी जरूरत ही काने का यो लख बनी पांजे पिणे जे घर रख लखो जई त पिने छो। खुदा अहिड़ो पिनायो तस जाथे काथे हाणे जलसो तो करे वारो पियो मां जहिड़ो पियो शीयन सां चंड पियो आहे हाणे पैसा भरे ॾियो। अल्लाह जे लठ खे मुजादा आवाज़ कोन हूंदो आहे ॿियो ख़ुदा छा करे न। हिन दुनिया में पिनाए छॾियईं दर दर झोलियूं झलियो बीठा होॾो चवनि त गैरुल्लाह खां न वठो ऐं हेॾो गैरुल्लाह खां वठंदा वतन पिनंदा वतन। ख़ुदा ताला दर दर ठोकर जाथो लॻे त वञे ई थो। केरु थो वञे चए मलऊन थो वञे मलऊन। जंहिं ॻोठ जो आहे बच्चो बच्चो जिथां निकिरंदो आहे जिथां निकिरे ॻोठ मां बच्चा छा चवंदा आहिनि लानतुल्लाहि अलैकुम दुश्मनाने अहल बैत। तव्हां बि सबक़ यादि कयो भला सभई चओ लानतुल्लाहि अलैकुम दुश्मनाने। मज़ो न आयो ॾाढे चओ लानतुल्लाहि अलैकुम दुश्मनाने माना ऐं अहल बैत जा दुश्मनो शल ख़ुदा जी लानत हुजेव। ॿियो कहिड़ो इनाम हुजे उनजो खोड़ अथनि। तेरी नस्ल पाक में है बच्चा बच्चा नूर का। तेरी नस्ल पाक में है बच्चा बच्चा नूर का। या रसूल अल्लाह तू है ऐने नूर तेरा सब घराना नूर का। तू है ऐने नूर तेरा सब घराना नूर का। चो तू है ऐने नूर तेरा सब घराना नूर का। चो सुभान अल्लाह। मुस्तफ़ा नूर मुस्तफ़ा जा बच्चा बि नूर महबूब जो खानदान बि नूर अला नूर। अदा ही चवंदा नबी नूर न आहे। मां चवां त हीअ रात न आहे मतिलब छा अवड़ियाओ थकजी पिया हो पोइ भला दुआ ख़ैर जी थकजी पिया हो त थक जा हो त दुआ घुरो।